एक अहिड़े सनागर वटि मौजूदु आहियूं जे हमेशह अहल बैत जी सना लिखी ऐं पढ़ी आहे। अचो त संदसि नाई जे मौक़े ते हिकु नुंहुं ॿुधो साईं खां। मोहर मोहम्मद दा हसवार, मोहर मोहम्मद दा हसवार, नेज़े सिरनाथ के निर्वार। मोहर मोहम्मद दा हसवार, मोहर मोहम्मद दा हसवार, नेज़े सिरनाथ के निर्वार। मौला जन्नत दा सरदार, मौला जन्नत दा सरदार, नेज़े सिरनाथ के निर्वार। मोहर मोहम्मद दा हसवार, मोहर मोहम्मद दा हसवार, नेज़े सिरनाथ के निर्वार। हुसैन आशिक अल्लाह नमाज़ी, सर ते खंजर इबादत जारी। हुसैन आशिक अल्लाह नमाज़ी, सर ते खंजर इबादत जारी। मुर्तज़ा मोहम्मद दा दिलदार, मुर्तज़ा मोहम्मद दा दिलदार, नेज़े सिरनाथ के निर्वार। मोहर मोहम्मद दा हसवार, मोहर मोहम्मद दा हसवार, नेज़े सिरनाथ के निर्वार। मौला जन्नत दा सरदार, मौला जन्नत दा सरदार, नेज़े सिरनाथ के निर्वार। शहादत सजदे शुक्र गुजारी, खैमे दिसदा कई कई बारी। शहादत सजदे शुक्र गुजारी, खैमे दिसदा कई कई बारी। कैदी सारे पर्देदार, कैदी सारे पर्देदार, नेज़े सिरनाथ के निर्वार। मोहर मोहम्मद दा हसवार, मोहर मोहम्मद दा हसवार, नेज़े सिरनाथ के निर्वार। मौला जन्नत दा सरदार, मौला जन्नत दा सरदार, नेज़े सिरनाथ के निर्वार। हथ रसिया दी ज़हरा दे, हसदा तख्त ते ज़ल्म शराबी। हथ रसिया दी ज़हरा दे, हसदा तख्त ते ज़ल्म शराबी। खून अखां तो अब्द बीमार, खून अखां तो अब्द बीमार, नेज़े सिरनाथ के निर्वार। मोहर मोहम्मद दा हसवार, मोहर मोहम्मद दा हसवार, नेज़े सिरनाथ के निर्वार। मौला जन्नत दा सरदार, मौला जन्नत दा सरदार, नेज़े सिरनाथ के निर्वार। मोहर मोहम्मद दा हसवार, मोहर मोहम्मद दा हसवार, नेज़े सिरनाथ के निर्वार। गुलाम शबीर हुसैनी मातम, कुरश कलंदर सैयदा दागम। गुलाम शबीर हुसैनी मातम, कुरश कलंदर सैयदा दागम। सैयद साबिर ए सरकार, सैयद साबिर ए सरकार, नेज़े सिरनाथ के निर्वार। मोहर मोहम्मद दा हसवार, मोहर मोहम्मद दा हसवार, नेज़े सिरनाथ के निर्वार। मौला जन्नत दा सरदार, मौला जन्नत दा सरदार, नेज़े सिरनाथ के निर्वार। जी नाज़रीन, ही हुयो साईं गुलाम शबीर कुरैशी, जे हमेशह अल बैतन जा क़सीदा नुहा लिखिया ऐं पढ़िया आहिनि, जंहिंजो शुमार हज़ारनि में आहे। अचो त साईं जे शागिर्द खां हिकु ॿियो नुहो ॿुधूं। बिस्मिल्लाह। या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन या हुसैन
मातम मजलिस हुसैन जो गम हुसैन जिंदा मौला हरदम मातम मजलिस हुसैन जो गम हुसैन जिंदा मौला हरदम हुसैन जिंदा मौला हरदम मातम मजलिस हुसैन जो गम हुसैन जिंदा मौला हरदम हुसैन जिंदा मौला हरदम मातम मजलिस हुसैन जो गम हुसैन जिंदा मौला हरदम हुसैन जिंदा मौला हरदम आयो इस्लाम जे खातिर मदीने मां अलिया जो फिसर आयो इस्लाम जे खातिर मदीने मां अलिया जो फिसर हुसैन सैयद सखी साबिर कयो कुर्बानो अली असगर हाँ कयो कुर्बानो अली असगर मातम मजलिस हुसैन जो गम हुसैन जिंदा मौला हरदम हुसैन जिंदा मौला हरदम आई करबल नबी दुख्तर खीमा साड़ा लही न मुनकिर आई करबल नबी दुख्तर खीमा साड़ा लही न मुनकिर लुटी तहीर जी चादर हुसैनी मातम आहे घर घर हुसैनी मातम आहे घर घर मकबूल मंजूर फरमाए जन मोमिनन ही फर्शे अदा विछाई आहे खाल के कहना पुनन जी रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए मिली करे मजलिस जी कबूलियत वास्ते बावाज़ बुलंद सलवात या विच में नकुल हरकत छॾे जो जिनके वेणो आहे वो भी न त विच में घुमे फिरे न तवज्जो ॾिजो अज़ादारा ने मगलो में करबला यकीन जानो त तव्हां जो हिन तॾे ते अचणु हिकु सआदत आहे ख़ुशि नसीबी आहे ख़ुशि बख़्ती आहे जंहिंजो नसीब सुठो उहो हिते ईंदो आहे जेके ॻाल्हि सम्झ में अचे उहो ॻाल्हाए बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं जे ॿोली ॿी सां ॻाल्हाईंदा हो तव्हां सम्झंदा हो त पोइ मूंखे बि 5-7 ॿोलियूं ईंदियूं वाह साईं न सिंधी साईं सिंधी सम्झंदा हो हा तव्हां ॻाल्हाईंदव घणी देरि न चंद मिंट उहो कुझु तव्हांखे ॾियण थो चाहियां जेको मूंखे दरे नजफ़ तां मिलियो आहे तव्हांजो हिते अचणु हिकु सआदतमंदी आहे ख़ुशि नसीबी आहे हिननि ॾींहंनि में बि दुनिया जा माण्हू पंहिंजे कमनि कारनि में लॻा पिया आहिनि रिज़्क़ रोज़ीअ जे पोयों पिया आहिनि माल धन जे पोयों पिया आहिनि दुकाननि ते वेठा आहिनि इहो ई त उहे अज़ादार आहिनि जेको सुबुह खां निकिरंदा शाम ताईं ॻोल्हींदा था वतन त किथे थो थिए ज़िक्र हुसैन असां पहुचूं माना इहो ई अज़ादार आहिनि जो सॼो ॾींहुं इन जे पोयां आहिनि त किथे अमोरा जो ज़िक्र जो असांखे उहो ज़िक्र नसीब थिए छो जो असांजे लाइ रिज़्क़ बि इहो ई आहे त रोज़ी बि इहा ई आहे पर सवाल तवजो थो चाहियां पियो छा सबब आहे हीउ ज़िक्र आम ज़िक्र न आहे न हर हिकु हिन ज़िक्र खे बर्दाश्त कंदो आहे न हर कंहिंखे हीउ ज़िक्र नसीब थींदो आहे न हर हिकु बर्दाश्त कंदो आहे न हर कंहिंखे हीउ ज़िक्र नसीब थींदो आहे छो जो हीउ पाकनि जो ज़िक्र आहे करण वारा पाक आहिनि अचण वारा पाक आहिनि नंगर न्यालो खाइण खाराइण वारा सभु पाक आहिनि जॾहिं हीउ सॼो सिस्टम पाकनि जो आहे त पोइ अल्लाह पलीतनि खे हीउ पाक ज़िक्र नसीब ई न आहे
सुभान अल्लाह तवज्जो तो कयो ये ज़िक्र तमाम दुनिया तारीख़ दा वबस्तगी देंदी आहे तमाम ॾिठो त हिन ज़िक्र खे ख़त्म करण जे लाइ हज़ारे कोशिशूं कयूं हुकूमतूं हिन ज़िक्र खे ख़त्म करण खिलाफ़ एजेंसियूं हिन ज़िक्र खे ख़त्म करण खिलाफ़ दाइश तालिबान हिन ज़िक्र खे ख़त्म करण जे खिलाफ़ पर अञा हिकिड़ो वॾो हवालो ॾियां 1000 महीने जी हुकूमत 1000 महीने जी हुकूमत माना 83 साल जी हुकूमत ऐं 70,000 मिंबर बनी उमैया इन कोशिश में रहा त ज़िक्र मोहम्मद आले मोहम्मद खत्म थी वञे हुननि जा मिंबर धूड़ में मिटजी विया ज़िक्र अॼु भी बाक़ी आहे क़यामत ताईं बाक़ी आहे तवज्जो तो कयां पियो हिन ज़िक्र खे ख़त्म करण जे लाइ कोशिशूं कयूं हज़ारे ऐं उन्हनि ज़िक्र खे ख़त्म करण वारा हर दौर जा ज़ालिम जाबिर मरी विया के ज़मीन ते मरी विया के आसमान में जहाज़नि में फाटी मरी विया हर दौर में ईंदा रहिया पर छा सबब आहे जो ही पाक ज़िक्र अॼु ताईं बाक़ी आहे वधंदो भी रहे थो सबब आहे जो हिन ज़िक्र खे ख़त्म न करे सघियो हू ख़ुदि मरी विया ख़त्म थी विया ऐं जीअं पोइ तीअं इहो पाक ज़िक्र वधंदो रहियो गौर कजो मां तारीख़ खे हवालो लॻां हाणे अलाए मां पंहिंजो ज़ोर आज़ाद लॻायां अलाए तव्हां ते मैसेज पहुचे ही छा सबब आहे केरु आहे हिन ज़िक्र जे पोयों जंहिंजी पुठ भराई आहे जो असांजी बका आहे हिन ज़िक्र में जॾहिं शाम जी दरबार में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सर मुबारक आदो वियो हुयो त उन वक़्तु यज़ीद मलऊन इन वक़्तु असीं मौजूदु आहियूं पनवाक जे मेन चौक सावलार चौक ते मौजूदु आहियूं जिते हातमी जुलूस जे लाइ हिकु सबीला लॻाई वियूं आहिनि अचो त सबील जे मालिकनि सां ॻाल्हि ॿोल एक्शन घणा साल अरे तकरीबन घटि में घटि 35 साल या 30 साल थी विया आहिनि क़दीमी सबीला अच्छा मौला हुसैन जी सबीला तकरीबन असां ॼमण खां वठी में हिते काफ़ी फ़क़ीर सबीला करे रहिया आहिनि ऐं हलाए आहिनि मौला हुसैन जी सबीला आहे क़रीबन शहीदनि जी बात शहीद सबीला आहे और साईं तकरीबन 30 साल खनि थिया आहिनि उन खां अलावा असांखे लाज़मी इहो बि ॿुधायो त हिन सबील छाजे खे लॻाई वेंदी आहे ऐं छो लॻाई वेंदी आहे ये सबीला इन करे लॻाई वेंदी आहे त करबला जे शहीदनि मासूमनि खे ज़ालिमनि पाणी सबील न ॾिनी उन्हनि खे ॾाढो तकलीफ़ पहुचाई वई नबी आला औलाद हुई उन जा पाक खे ॾाढो तंग कयो वियो उन सबील मासूमनि खे न ॾिनी हे असांजो हिकु लेखे ईअं त एहतजाज असांजे मालिकनि खे ॾाढो जेल ॾिना विया उनखे पाणी सबील न पिलाई वई तंहिंजे करे असां मासूमनि खे सबील ॾींदा आहियूं माना सवाबु ख़ातिर उन्हनि खे सवाबु मिलंदो असांखे ऐं अजर मिलंदो उन्हनि जे गम में असां शरीक थिया आहियूं ऐं उन्हनि जे ख़्याल में सबील बि हलायूं पिया काफ़ी रोटी ॾींदा आहियूं हर साल अची करे असांजो हिते कमु आहे असां रोटी ॾींदा आहियूं इमाम हुसैन ये कहिड़ी तरफ़ां लॻाई वेंदी आहे सबील ये सखी वादल शाह मस्त जीलानी हुसैनी सबील सबील हुसैनी आहे बक़ाया साईं जी तरफ़ां लॻी आहे मौला साईं वादल दासवार मोहर मोहम्मद दासवार नेज़े सिर नातक निर्वार हुसैन आशिक अल्लाह नमाज़ी सर ते खंजर इबादत जारी हुसैन आशिक अल्लाह नमाज़ी सर ते खंजर इबादत जारी मुर्तज़ा मोहम्मद दा दिलदार मुर्तज़ा मोहम्मद दा दिलदार नेज़े सिर नातक निर्वार मोहर मोहम्मद दा असवार मोहर मोहम्मद दा असवार नेज़े सिर नातक निर्वार मौला जन्नत दा सरदार
मौला जन्नत दा सरदार नेज़े सिरनात के निर्वार शहादत सजदे शुक्र गुजारी खैमे दिसदा कई कई बारी शहादत सजदे शुक्र गुजारी खैमे दिसदा कई कई बारी कैदी सारे पर्देदार कैदी सारे पर्देदार नेज़े सिरनात के निर्वार मोहर मोहम्मद दासवार मोहर मोहम्मद दासवार नेज़े सिरनात के निर्वार मौला जन्नत दा सरदार मौला जन्नत दा सरदार नेज़े सिरनात के निर्वार हथ रसिया दी ज़हरा दे हसदा तख्त ते ज़ल्म शराबी हथ रसिया दी ज़हरा दे हसदा तख्त ते ज़ल्म शराबी खून अखा तो अब्द बीमार खून ये सब मेरी मरम बाद में चार्जी पढ़ना हूँ मजरी पढ़ना हूँ डर मरम कोई मेरी को शुरू करना हूँ आज डर मरम को बड़ी चीज़ें नहीं पढ़ना मौला उसे अच्छा शासन के दाव मामल 100 रुपये पूरा बिल्कुल आते अच्छा बड़े रोदी मेरी वजह कहाँ सा लगा तकरीबन 15 साल आलम पाक हुआ कटेरा वगैरह तमाम काम की इमरान खान जी हुकूमत आई आहे ॾाढी महांगाई आहे महंगाई न महंगाई ज़रूरु आहे महंगाई ज़रूरु आहे जेके मिलंदा हुआ कराची वञूं था लॻी कारोबार असां वेंदासीं असांखे 15 साल थी विया कारोबार करो त असांजो होलसेल डायरेक्टी में दुकान आहे तमामु सामान महांगो थी वियो आहे पहिरीं मोहरम खां लॻे थी पहिरीं मोहरम खां वेंदे 13 तारीख़ ते यानी 3 तारीख़ घणा साल थिया 8 साल हिन सभी मां न ॼाणे हिकिड़ो सौ इमाम मुस्लिम शहादत दादा कमी हुसैन जंहिंजे चेहरे ते मां ॾिसां थो थकावट करबला जी गिर्द रुखसार नीरा थो ॾिसां मां सॼी राति ॾिठो आहे त हिकु कदम बीबी मथे थी रखे वरी साही कढी हेठि थी रखे 3 दफ़ा यज़ीद या नंढी मासूमा बची किरी आहे लेकिन गले वारी रसी किरण नथी ॾे खुदा जो कसम हिमरम चए थो शिमिर इहा केन बीबी आहे अॻिते वधी चए थो इहा ई त बीबी आहे जेका हुसैन जे सीने ते सुम्हंदी आहे चए थो भला ॿियनि बीबियुनि खां हटाए इहा बीबी साम्हूं त आन
जॾहिं न बीबी आई चए थो मां ॿुधो आहे बीबी तोसां हुसैन ॾाढो प्यार कंदो हो। साईं फरमाए थी यज़ीद बिल्कुलु प्यार कंदो पर अॻ में बीबी न ॻाल्हाए इजाज़त पंहिंजे भाउ खां वरिती। सजाद छा हुकुम आहे? मौला रोई चयो सकीना ॻाल्हाए इम्तिहान आहे मां इमाम तोखे इजाज़त ॾियां थो। साईं फरमाए थी त वाकई मुंहिंजो बाबो हुसैन मूंसां प्यार कंदो हो। सुबुह जो निमाज़ पढ़ी झोली में विहारे ताज़ियूं खच बसरे जूं खारियूं खाराईंदो हो। हे यज़ीद मलम के तो बीबी मां भी तुझे लाइ खारियूं आंदियूं छा खाईंदे त पाण सां अॻ में हार न कई। ओ बीमार भाउ खे ॾिठो मौला सजाद कहिड़ो हुकुम आहे? मौला रोई चए थो सकीना इम्तिहान हा कर। साण चवंदी हा। हिन सिपाही खे इशारो ॾिनो उनी तश्त में थाल में मज़लूम इमाम प्यासे हुसैन जो सिर हुयो। हुसैन जे सिर खुदा जो कसम ॾाढा दुख ॾिठा। कॾहिं गोली मलूम जे तनूर में कॾहिं यज़ीद जी दरबार में कॾहिं शिविर जो खंजर हलंदो रहियो। गले पे चलता है खंजर फकत हुसैन नहीं और लबे रसूल के बोसे कत्ल होते हैं। लखनऊ जो शहरात शिविर मनाऊ ना यो सिर्फ हुसैन जो गलु ना है यो गलु हुसैन जनाबे मोहम्मद मुस्तफा जुमिदो हो बोसा ॾींदो हो। बस अदादारन हुसैन जॾहिं हिन बीबी वेठी शिविर यज़ीद मलम जो बीबी वे मां तुंहिंजे लाइ खारियूं आनायूं आहिनि। इमाम सजाद जो साइण आकर बीबी वेठी हेठि वेही करे बिस्मिल्लाह करे तश्त में रुमाल साइण हटायो त खुदा जो कसम बाबे मज़लूम जे सिर ते नज़र पई। जॾहिं नंढड़े ॿार खे को विढ़े त नंढे ॿार जो ॿियो वस न पवंदो आहे। फितरती छा चवंदो आहे हाणे मूंखे तूं मार पर जॾहिं बाबो आयो मां उनखे फरियाद ज़रूरु ॾींदुमि। खुदा जो कसम रवायतनि में जुमिला मिलनि था। जॾहिं न पंहिंजे प्यासे बाबे जो साण सकीना सिर मुबारक ॾिठो फरियाद करे सिर जे मथां किरी करे साण फरमाई बाबा टे ॾींहं गुज़री विया आहिनि मूंखे तलाश कंदे तूं त यज़ीद जी दरबार में आ। जॾहिं शिविर जी दिलि चाहींदी मूंखे चमाटो हणंदो हो। खुदा जो कसम जॾहिं न गिरियो वधीक थियो यज़ीद सिपाही खे चए थो सिर इमाम जो खण। बस अज़ादरन हुसैन दरबार ख़त्म। अची वई बीबी ज़िंदान शाम जेल कैद खाने में नकवी साहब लिखा दरबार खत्म कैद खानों शुरू देख आई थी अपने बाबा का सर। दरबार में नकवी जो सर ॾिठो आहे उते यज़ीद मलम जी हुकूमत ऐं सिपाही बीठा न बाबे सां ॻाल्हाए सघी न खून साफ़ करे सघी। जॾहिं राति थी खुदा जो कसम नंढा बच्चा त संजे सुम्ही पवंदा आहिनि। जॾहिं राति थी साण सकीना सुम्हे नथी रोए थी। कॾहिं जनाबे रुबाब जी दिलास हूंदी कॾहिं बीबी ज़ैनब आलिया सकीना सुम्ही रहो। जॾहिं न खुदा जो कसम हिकु राति गुज़री ॿी राति गुज़री टी बि ढलजण लॻी। मौला सजादो फरमाए सकीना सुम्ही रहो छो थी रोए? बीबी फरमाए रोवां इन के करे त मूंखे बाबो मिलायो दरबार में आयो हुयो न मां ॻाल्हाए सघियो न खून चेहरे तो साफ़ करे सघियो। साण जॾहिं मां अखियूं बंदि कयां थी मुंहिंजो बाबो हुसैन साम्हूं थो अचे। खुदा जो कसम जनाबे सजाद रोई के तो सकीना बाबो जो सिर यज़ीद मलम न वटिया हाणे सुम्ही रहो। जॾहिं बि टी राति गुज़री हाणे इमाम सजाद छा थो फरमाए सकीना सजाद जी गुरबत जो वास्तो थी हाणे त सुम्ही रहो। के सजाद भला पहिरियों तूं सुम त पोइ मां सुम्हां कैद खाने में। इमाम कड़ियूं संजीर समेटिया सभु आया कैद खाने जे हिकु कुंड में इमाम सुम्ही रहियो। साण सकीना जॾहिं ॾिठो न त मुंहिंजो भाउ सुम्ही रहियो आहे आस्ते आस्ते कदम विझी करे ज़िंदान शाम जेल में साण सुती। खुदा जो कसम अरमान जी इहा ॻाल्हि आहे साण सकीना हुसैन जे सीने ते सुम्हण वारी शहज़ादी अञा अख अख सां बि न लॻी। यज़ीद मलम जो सिपाही परवानो खत खणी आयो इमाम खे कैदी कैदी करे जॻहि कैदी। यज़ीद जो हुक्म आयो आहे हिकु तो वटि अहिड़ी नंढी बीबी आहे कैद जेका रोए थी शाम जा माण्हू आबादी जानवर बेचैन था थियनि। हाणे यज़ीद जो हुक्म आहे नंढी कैदियुनि खे अकेले कैद में बंदि कर।
सकीना मां दे चौंदो हुमाए नरो बीबी जे दी भाव छा है बड़ी मां के तो सकीना मां के मना कंदो हुमाए नरो जे मुजा भाव से गाल छा है इमाम रोई के तो अकेले कैद जो हुक्म आयो आ साडन 3 साल दी सायना रोई के सजाद अकेलो कैद छाखे चइबो आ वो किए हुंदो आ इमाम रोई तो फरमाए न मां सकीना हुंदो माए न पुफी ज़ैनब हुंदे न रुबाब हुंदी अकेलो कैद कोठी है तू हुंदे खुदा जे कसम की न इमाम सजाद खई बीठो चए तो के फाकिर जी इज्जत जो वास्तो आ मुंजा भाऊ के 1 मिनट त हेठ ला जे न भेण के भाव लाथो त पेरणी ते यकदम लहण सा नंढड़ा हथ रखी यकदम उथी पई बाहू नंढड़ी बधे थी सजाद एक दफो मुंजी जमानत दे मां वड़ी बाबे के करंदा इमाम रोई के तो सकीना जे मुंजी जमानत मंजूर थे हां न पुफी ज़ैनब तुडी चादर लहे हां न सालमा मां के हथ खड़ी पारायन हां हाने अध रात जो टाइम सकीना के सरकार खई थने सजाद इमाम के तो रुबाब जरा जा पुफिया मां खई थोना जनाबे शान सकीना के अकेली कोठी जे लाए जे के मिलनो आ त सकीना सा मिली वठे खुदा जाने को सकीना मिले यार ना खुदा जो कसम नंबरवार बीवी काई मथा थी चुमे काई हथ थी चुमे काई बीवी जेदी सकीना कैद खाने में वनी रही आ एतरे में सिपाही मनम के तो सजाद जल्दी कर देर थी अकेली कोठी में बंद कर जेरे जल्दी जो नालो आयो मौला सजाद फरमाए तो सकीना आखिरी सबनी बीबी के सलाम कर नंदड़ा नंदड़ा बुलंद थिया अमा रुबाब मुंजो सलाम पुफी अमा मुंजो सलाम सजाद बाकर मुंजो सलाम सजाद दी बहन सकीना को बहु वखरी मौत है आई हाय जालिम कहीं ईंदे दुर लहाए कहीं घोड़ियां नाल भजाई सजाद आहदाए में तू नहीं भूलना जीवे शाम दे विच दफनाई सहमी हुई कानों को छुपा लेती है सहमी हुई कानों को छुपा लेती है जब सकीना को मुसलमान नजर आते हैं अला नतुल्लाह को सयअलम वल्लज़ीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम